आहे। सुभान अल्लाह। थोरो मोमिनन खे रब इन जे करे ॼाणायो, थोरो हमेशा मुड़ुस माण्हू खे ॿुधाइबो आहे, हर खे न। मुड़ुस माण्हूअ ते कबो आहे, मुड़ुस माण्हू खे ॼाणाइबो आहे, ॿुधाइबो आहे, जेको मञे। अल्हम्दुलिल्लाह मोमिनन महबूब करीम वारो थोरो जेको अल्लाह जे तरफ़ां थियो आहे उनखे मञी अल्हम्दुलिल्लाह उहे ही मिलाद ऐं ख़ुशियूं मल्हाए रहिया आहिनि। सुभान अल्लाह। मोमिन ही गुण ॻाए रहिया, मोमिन ही पिया चवनि त फ़ज़ल रब्बुल उला और क्या चाहिए, मिल गए मुस्तफा और क्या चाहिए, फज़ल रब्बुल उला और क्या चाहिए, मिल गए मुस्तफा और क्या चाहिए। हिकिड़ी ॻाल्हि, ॿी ॻाल्हि अल्लाह से फरमाए मूं अव्हां खे थोरो एहसान नेमत कई आहे। हालांकि सिर्फ़ अल्लाह से असां ते थोरो महबूब मोकिले इहो त कोन कयो आहे, ॿिया बि अण लिखत अण ॻड़प अल्लाह से असां ते थोरा कया। अल्लाह पाक बांधो फरमाए व इन तउद्दू नेमतल्लाहि ला तुहसूहा। सुभान अल्लाह। मोमिनो रब अव्हां जे मथां एॾा थोरा कया, एतिरियूं नेमतूं ॾिनियूं आहिनि जो जेकॾहिं तव्हां सामूंडी पाणीअ खे मस करे विझो, वण कलब करे विझो, तव्हां सभु लिखण वारा कातिब थियो, ज़मीन जेॾो पन्नू खणो, लिखी लिखी अव्हां जूं हयातियूं पूरियूं थी वेंदियूं, ज़मीन जेतिरो पन्नू भरिजी वेंदो, समुंड जे मस पाणीअ जी मस जेका उहा ख़तम थी वेंदी, लेकिन तव्हां मुंहिंजा एहसान लिखी ॻणे कोन सघंदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वाकई अल्लाह रहमान सूरत में फरमायो फबिअय्यि आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। कहिड़ियूं कहिड़ियूं नेमतूं संभालींदो, शुमार कंदो, जेॾा निहारींदो त अव्हां खे मुंहिंजा थोरा ई थोरा नज़र ईंदा। सुभान अल्लाह। एतिरियूं अल्लाह असांजे मथां नेमतूं फरमायूं, वरी अल्लाह पाक फरमायो व अम्मा बिनिअमति रब्बिक फहदिस। जेके बि मुंहिंजा जे मथां थोरा नेमतूं आहिनि, हर नेमत जी ख़ुशी मल्हायो, हर नेमत जो ज़िक्र कयो, चर्चो कयो, अर्ज़ कयोसीं या बारी ताला एतिरा एहसान, एतिरा गुण, एतिरियूं महिरबानियूं जो भिटाई साहब जो फरमायो थोरनि मथे थोरा मूं ते मारू वणन जा, थर में वारी थोरी तंहिंखां घनेरा, पोइ भलायूं ॿिया भेरा मां घणी घणी दुस केतिरा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। एॾा थोरा, एॾा एहसान जेके असां गणे कोन सघंदासीं, पचारे कोन सघंदासीं, पर अल्लाह पाक फरमाए थो इहे थोरा ॻाइजो, इन्हनि जो ज़िक्र कजो, चर्चो कजो, पर असांजे वस बस में न आहे। इन जे लाइ अल्लाह आसानी फरमाई, ऐं ईमान वारो हाणे हिकिड़ो कमु कयो, इहे जेके बि थोरा आहिनि, इहे जेके बि गुण एहसान आहिनि, इहे सभु सदके आमिना जे लाल जे आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।
या गुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह फरमायो हर खुदा जो मेहरबानू आ मगर हिकड़ी घड़ी हर खुदा जो मेहरबानू आ मगर हिकड़ी घड़ी इय भला महबूब पैंजो कह दिनू कई खे खड़ी खुदा मुस्तफा के न पैदा करे हाँ खुदा मुस्तफा के न पैदा करे हाँ न जन्नत हुजे हाँ न दोज़ख बरेगा खुदा मुस्तफा के न सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब अल्लाह जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब अल्लाह प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह पाक फरमायो ईमान वारो मोमिनो अवाजे मथामा थोरो कयो आ सो थोरो ही आ इज़बा सफीहिम रसूला वो अवा के एड़ो रसूल ॾिनो आ जंहिंजे सदके तव्हांजा बेड़ा पार लॻा पिया आहिनि सुभान अल्लाह रसूल खोड़ आया तकरीबन 1.25 लाख ये लगभग नबी आया पर जॾहिं असां ऐं तव्हांजो राणू आयो मिठाई साहब तो फरमाता रात जा पियो डॉक्टर खां घुरियाई रात तमाम ना थी फरमाए तो जीअं जो धरतीअ ते रसियो त अची साईं अॻ में सजदो फरमाए सुभान अल्लाह उन सजदे में भी का तस्बीह वगैरह कान हुई उन दुआ में मदीने जे मीर साईं तव्हांजी बख़्शिश पे घुरी ईंदे रब हबली उम्मती मुंहिंजा मौला मूंखे उम्मत बख़्शे मुंहिंजी उम्मत जो ख़ैर फरमा तॾहिं शाह साहब फरमायो त रात जा पियो डॉक्टर खां घुरियाई रात अञा पई आ रात अदा अहिड़ी रात अॻ न घुरी कई में धरे सुभान अल्लाह साईं फरमायो त नबी खोड़ आया पर जहिड़ी दुआ असांजे लाइ मदीने जो साईं घुरी ईंदे अहिड़ी दुआ अॻ में कंहिं बि नबी पंहिंजे उम्मत जे लाइ इहा कान प्यारा मुसलमान भाइरो ॿिए नंबर में अहिड़ो महबूब मिलियो हिकिड़े बुज़ुर्ग लिखियो आहे त हज़रत मूसा अलैहिस्सलाम वटि हिकिड़ी माई आई अर्ज़ करण लॻी साईं मुंहिंजा छोकिरा आहिनि पुट उन मां 3 त तकड़ा गुज़ारे विया बाक़ी आहिनि उन्हनि जे लाइ दुआ कर त उहे अञा डिघी उमिरि पाइनि हज़रत मूसा अलैहिस्सलाम माईअ खां पुछो माई जेके पुट तुंहिंजा गुज़ारे विया उन्हनि जी उमिरि घणी हुई कि साईं हिकिड़े जी उमिरि हुई 300 साल
ये जी उम्र ही 200 साल, जिए जी उम्र हुई 100 साल। वरी आई दुआ घुरण, अल्लाह जो नबी मूसा कलीमुल्लाह माईअ जी ॻाल्हि ॿुधी मुरकी पियो। माई अर्ज़ कयोसीं, आऊं ॾुख खणी आई आहियां, अवां पिया मुरको। साईं फरमायो, माई तोते कोन थो मुरकां, मदीने जे मीर जी उम्मत याद आई। सुभान अल्लाह। माई साहबा तुझे बच्चन जी उम्र जेके गुज़ारे विया, कंहिंजी 300, कंहिंजी 200, कंहिंजी 100, पर शाबसा महबूब जे उम्मत जी औरतुनि खे जिन जा बच्चा दुनिया में ईंदा, को साल रही हलियो वेंदो, को 2 साल गुज़ारे हलियो वेंदो, को दुनिया में अची हलियो वेंदो, को 10, 20, 30, 35, 40, 50, 60, 80, वध में वध 100 पार कंदो या 100 जे अंदर हलियो वेंदो। इहे बि त माण्हू हुजूं जेके सब्र कजो। अब पाण वटि ईअं न को 5 में पियो वञे, उम्र जो क़ैद कोन्हे, को 20 में, को 30 में, को 50 में, को 80, 90 में, इहे वञनि था पिया। प्यारा मुस्लमान भाइरो, जॾहिं माई इहा ॻाल्हि ॿुधी त मूसा अलैहिस्सलाम खे अर्ज़ कई, से हाणे छॾ, मुंहिंजे पुट लाइ दुआ न घुर, हाणे मुंहिंजे लाइ दुआ घुर। अल्लाह जे नबी फरमायो, तुंहिंजे लाइ कहिड़ी दुआ घुरां? माई साहबा अर्ज़ करण लॻी, साईं मुंहिंजे लाइ इहा दुआ घुर, भली हाणे मुंहिंजी ज़िंदगी पूरी थी वञे। सुभान अल्लाह। पोइ जॾहिं आमना जो लाल अचे, जंहिंजी उम्मत जो तो ज़िक्र कयो आहे, जॾहिं उहो महबूब अचे मके जी सरज़मीन ते, जॾहिं वणनि खे मुबारकूं ॾींदा, जॾहिं पखी पखियुनि खे मुबारकूं ॾींदा, जानवरनि खे मुबारकूं ॾींदा, जबलनि खे मुबारकूं ॾींदा, जानवरनि खे मुबारकूं ॾींदा, चवंदा आया आसथियाम, मुंहिंजा ॿार चा बंभोर में पसी पुनू अजामसी, मुंहिंजा नेसे नेन ठरियाम, वो गूंदर सभु विसरियाम, सुखनि शाखूं कढियो। सुभान अल्लाह। गंज जनी जे गोद में आमोड़ा पोशाक, उन्हनि जी ओताक राजा रखी आयो। जॾहिं वो महबूब अचे, नारा लगन, सजाए जाम रसूल तेला, खुलिया बाग बहर, जाए जाम रसूल जे खुलिया बहर, बाग बागीचा मोरियाना आए, तोलवर जाए जाम रसूल जे खुलिया बाग बहर, बाग बागीचा मोरियाना ओ खुलिया चमन चूधर, जाए जाम रसूल जे खुलिया बाग बहर, जाए जाम रसूल जे खुलिया बाग बहर। ओ अर्श ज़मीन आसमां ते पथरियां फर्शों पत्थर
पत्थर वणटण वीर वसाया मुर्क्या शमसो कमर जाए जाम रसूल जे दुनिया बाग बहर जाए जाम रसूल जे दुनिया बाग बहर बगीचा मोरिया अर्ज कयो या मूसा कलीमुल्लाह जने वो महबूब ने धरती ते अची वजे वो मुझे ला अज दुआ घुरी छड अल्लाह साईं उन जे अचण सां मूंखे वरी चीरो करे सर्व वटे मिंटन जे ला सुभान अल्लाह सुभान अल्लाह वटे मिंटन जे ला वरी चीरी थियो सिर्फ उन महबूब जो कलमो नसीब सुभान अल्लाह सुभान अल्लाह उन जी उम्मत में नालो लिखजी वजे संदस उम्मत में दाखिल थी वजे ओए भली अल्लाह वरी मूंखे मौत ॾेई छॾे ए 7 सालन जी उम्र हिकिड़े पासे उहा 5 मिंटन वारी जिंदगी हिकिड़े पासे नारे तकबीर नारे रिसाल नारे तहकीक सरकार की आमद दिलदार की आमद लजपाल की आमद आका की आमद सरकार की आमद प्यारा मुसलमान भाइरो अंदाज़ो लगायो माई साहबा पंहिंजे वॾनि खां ॿुधो हो त असीं त नबियनि जा उम्मती आहियूं पर खटी विया मदीने जी मीर जा उम्मती जिन खे साईंअ जो कलमू नसीब थींदो उहे खटी विया हिकु ॿी रिवायत आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे दौर में को गुनहगार गुज़ारे वेंदो हो त पोइ उनखे नमाज़ जनाज़ा कोन पढ़ंदा हुआ गुस्ल कफन कोन ॾींदा हुआ इहे उछड़ा चढ़ींदा हे त महबूब जी उम्मत आहे केॾा बि गुनाहगार आहियूं पर हुकुम आहे त गुस्ल बि ॾियोसि जनाज़ो बि पढ़ोसि कफन बि पारायो मुस्लमाननि जे कब्रिस्तान में दफ़न कयोसि छाजे लाइ जो मुहम्मद जी उम्मती आहे ग़ुलाम प्यारा मुसलमान भाइरो हिकिड़ो अहिड़ो गुनाहगार गुज़ारे वियो जेके माण्हुनि किचरे जे ढेर ते उछलाए छॾियो अल्लाह सही वही मोकिली मूसा कलीमुल्लाह इन माण्हू खे खणाए इन जे मरण जो ऐलान पाण कर बल्कि पंहिंजे इलाइक़े में वञी पाण ऐलान कर त फलानो गुज़ारे वियो अॼुकल्ह मैसेज जो दौर आहे डेट जो दौर आहे ख़बर बाहि वांगुरु फैलिजी थी वञे पर उनजे बावजूद भी ऐलान भी कराईंदा मस्जिद में टाइम टेबल ॿुधाईंदा आहिनि ऐलान कराईंदा आहिनि हर जगह असां पासे वरी के इलाइक़ा जिते ऐलान वरी हीअं कंदा फिलानो पुट फिलाने जो भाउ फिलाने जो चाचो फिलाने जो मामू या भाईचो वग़ैरह पर मन 10 खन नाला वठंदा त थी सघे थो हिन जे मामे जा के सुञाणा हुजनि उहे ॿुधनि उहे अचनि के चाचे जा सुञाणा हुजनि के भाउ जा अहिड़े नमूने सां ऐलान कंदा
मूंसां गॾु हूंदो हाजी साहब ख़लीफ़ो ऐलान पे हलियो मूंखे चई त अल्लाह रहम करे हिन ॻोठ मां को बि कोन पहुतो आहे सभु गुज़ारे सुभान अल्लाह मुंहिंजो भाई सभु कोन गुज़ारे वियो गुज़ारे हिकिड़ो बि आहे पर उनजो तारुफ़ पिया कराइनि त फलाणो फलाणे जो फलाणे जो भाई इहो ऐलान मस्जिद में थींदो आहे अल्लाह फरमायो मूसा कलीमुल्लाह हिन जो ऐलान तव्हां पाण फरमायो जनाज़ो बि पढ़ोसि गुस्ल कफन मिलियोसि मुस्लमान सां गॾु दफ़न इहो कमु न इहो हाणे ही त दफ़न थी वियो पर जितां मूसा अलैहिस्सलाम गुज़रे त माण्हू पुछनि साईं जो ख़बर इहो गुनाहगार हो पोइ हिनजी कहिड़ी नेकी पसंदि आई जो एॾो हिनखे शान शौक़त मिलियो छाजे कहिड़े अमल अब्दुल्ला पवर ॻोठ वारा असांखे बि सम्झायो असीं त हैरान आहियूं हिन जो कहिड़ो अमल अल्लाह वटि पसंदि आयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जी बारगाह में अर्ज़ कयो या रब करीम माण्हू मूंखां पुछनि था महिरबानी करे मूंखे त ॿुधा त हिननि खे ॿुधाए हिन जो कहिड़ो अमल तोखे पसंदि आयो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो मूसा कलीमुल्लाह तूर सीना जबल ते आत्मा तोखे ॿुधायां साईं वो तूर सीना जबल अल्लाह पाक फरमायो मूसा कलीमुल्लाह हिन जो ॿियो कोई अमल कोन हो पर जॾहिं तौरात किताब खोलींदो हो जिते जिते मुंहिंजे आख़िर ज़मान मिठे महबूब जो नालो मुहम्मद या अहमद ॾिसंदो हो त चुमियूं ॾींदो हो सीने लाहींदो हो त हे अल्लाह जे हबीब जो नालो आहे ॿी हिन जी नेकी कान हुई मुंहिंजे महबूब सां प्यार कंदो हो मुंहिंजे हबीब जे नाले खे ॾिसी चुमियूं ॾींदो हो ऐं चवंदो हो मोहम्मद बणियो ॿियनि नालनि हज़ारनि खां तुंहिंजो नालो मोहम्मद बणियो हज़ारनि खां तुंहिंजो हुस्न सदा सुठो सुहिणो हुस्न आ तुंहिंजो सदा साईं चंड तारनि सितारनि खां चंड तारनि सितारनि खां तुंहिंजो नालो मोहम्मद बणियो ॿियनि नालनि हज़ारनि खां ॿियनि नालनि हज़ारनि खां यारा मुस्लमान मायरो अल्लाह पाक फरमाए मूसा कलीमुल्लाह मुंहिंजे महबूब जे नाले खे चुमंदो हो असां उन मोहबत जे करे हिन सां को हिसाब लेखो कयो ई कोन बख़्शे छॾियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जिन नाले जो अदब कयो जिन नाले खे चुमी ॾिनी से बेड़ा पार थी विया असां तव्हां त सॼा सारा संदसि ग़ुलाम आहियूं संदसि उम्मत आहियूं संदसि ज़िक्र करण वारा मीलाद मल्हाइण वारा आहियूं मुंहिंजा प्यारा दोस्तो पोइ असां त सुभान अल्लाह असांजे लाइ त लख वाधायूं मदीने जे मीर फरमायो मुंहिंजा असहाबो ॾियो ख़बर मुंहिंजा ग़ुलामो ॾियो ख़बर ईमान अजीब कंहिंजो आहे जेके माण्हू कुझु कम कया हुजनि पोइ माण्हू पुछनि था टे उस्ताद साईं इमाम बख़्श बि पढ़ाए पियो साईं मौलवी साहिब जन उहे पढ़ाइनि पिया ॿियो हाफ़िज़ पर ॿुधायो त अजीब पढ़ाई कइजी आहे भली पढ़ाई कइजी आहे इहे मोहम्मद फरमाए त भलो ईमान कजो
अजीब मुझे हबीब जा गुलाम अर्ज कर लगा अल्लाह जा महबूब नबियन जो ईमान अजीब आहे उन्हनि जो ईमान अजीब कीअं उन्हनि खे रब हिकमत ॾिनी किताब ॾिनो नबूअत ॾिनी अञा बि ईमान कोन आणींदा छा तुसीं पोइ पर मैं मलाइकनि खे ख़ुदा पर उॾाम ॾिनी परवाज़ ॾिनी नूर मां बनाई अञा बि रब खे न मञींदा छा मञणो हो चई पोइ असां जेके राति ॾींहुं कफन ॿधियो पिया घुमूं तोसां गॾु साईं फरमायो अवां मुंहिंजा मौजा ॾिठा चंड लहंदे ॾिठो सिॼु वापसि थींदे ॾिठो तव्हां वणनि खे हलंदे ॾिठो जबलनि खे ॻाल्हाईंदे ॾिठो पोइ बि मूं ते ईमान कोन आणियो आहे अर्ज़ु कयोसीं हाणे तो ॿुधी अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐं मुंहिंजा ग़ुलामो मुंहिंजे ज़ाहिर वञण खां बाद जेके माण्हू मुंहिंजे मथां ईमान आणींदा कलमो पढ़ंदा मुंहिंजा मीलाद मल्हाईंदा ख़ुशियूं मल्हाईंदा मुंहिंजो ज़िक्र अज़कार कंदा अल्लाह जे हबीब फरमायो अजीब ईमान इन्हनि आशिक़नि जो हूंदो सुभान अल्लाह जिन न मुंहिंजा मौजा ॾिठा न मूंखे ॾिठो अण ॾिठे ईमान आणींदा मीलाद कंदा ऐं ज़ार कंदा चवंदा त लख मुबारक मोमिनो अजरक मोमिनो अॼु में मिलनि में सुरहानो पंहिंजे हिन मीलाद में आयो मोहम्मद पाणवा चो लख मुबारक मोमिनो सौ मुबारक मोमिनो अॼु सहन ते सुरहाना पंहिंजे हिन मीलाद में आयो मोहम्मद पाणवा पंहिंजे हिन मीलाद में आयो मोहम्मद पाणवा रहमतन जी बूंद सारी रात में वसंदी रही अर्श नूरी मलाइक हिन जलसे में आया नहीं रहमतन जी बूंद सारी रात में वसंदी रही अर्श नूरी मलाइक हिन जलसे में आया नहीं जलसे में जिब्रील आयो जलसे में जिब्रील आयो सुहाने अरबी असाना पंहिंजे हिन मीलाद में आयो मोहम्मद पाणवा पंहिंजे हिन जलसे अंदर आयो मोहम्मद पाणवा हक़ीक़त इहा आहे त जेके बि अल्लाह जे हबीब जो मीलाद कंदान उर्स कंदान आमिना जो लाल महिरबानी फरमाए इन्हनि जिन अण ॾिठे ईमान आंदो आहे न मौजज़ा ॾिठाऊं पोइ इन्हनि जी महिनत मोहबत ॾिसण जे लाइ मदीने जा साईं ईंदा शाबाशी ॾेई वेंदा सुभान अल्लाह साईं फरमायो त इन्हनि खे क़यामत जे ॾियारे मां मुबारकूं बि ॾींदुसि अॻु में इन्हनि जी सिफारिश कंदुसि महशर में तूं कंदे ई कशाला कौसर जा भरे प्यारी दे प्याला महशर में तूं कंदे ई कशाला कौसर जा भरे प्यारी दे प्याला कंदे जॾड़नि खे पियो जन्नत जो हक़दार मुंहिंजी
आरत थई पगदार मुंहिंजी आरत थई पगदार मोहम्मद सुहणा तूं त नंगी नंगदार मुंहिंजी आरत थई पगदार मुंहिंजी आरत थई पगदार जी सिफारिश कंदुसि इन्हनि खे अॻ में जन्नत रवानो जिन न मूंखे ॾिठो न मौजा ॾिठऊं अन ॾिठे ईमान आणींदा पर अहिड़ा मोहबती जवान हूंदा जो मीलाद कंदा ज़िक्र मुस्तफ़ा ॿुधी ठरी पो कीअं ईंदा मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो बगदाद शरीफ़ में हिकिड़ी खिटी हुई उन में हेॾा मुस्लमान जो घर हो त हिन पासे यहूदियुनि जो घर मुस्लमान हर साल हबीबन करीमन जो मीलाद कंदो उर्स मुबारक कंदो वो जेको यहूदी हुयो उनजी ज़ाल पंहिंजे मुड़ुस खां पुछियो त ही मुस्लमान मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत वॾी थो करे ख़र्च करे थो आलिम घुराए थो पर कॾहिं बि उहो महिमान जंहिंजे लाइ सभु कुझु कंदो आहे कॾहिं असां कोन ॿुधो त उहो आयो ॿिया माण्हू अचनि था यहूदी पंहिंजे घरवारी खे चयो त हिननि मुस्लमाननि जो अक़ीदो ईमान आहे नज़रियो आहे त असां जिते सुहिणे महबूब जी दावत कंदा आहियूं असांजी दावत में रुहानी तौर पर असांजो महिमान असांजो अखियुनि जो ठार ईंदो आहे माई चयो इहो कीअं माई खे सम्झ में ॻाल्हि न आई रात जो सुम्ही पई ख्वाब थी ॾिसे त बगदाद में उठनि जो काफ़िलो आयो आहे उन रात अॻे उठ ते मुंहिंजा प्यारा अहिड़ो जवान सवार आहे जंहिंजे चेहरे में सुभान अल्लाह बच्चूं बल्ब पिया ॿरनि सुभान अल्लाह खणी नेण खुमार मां जनाज़ कयूं नज़र सूरज शाखूं झकियूं कू माण्हू कमर तारा कटूं ताइब थिया मुझे देखी दे दिल भर ओ झको थोन जोहर मुझे जान बजे त जमाल सी ॿिया उठण वारा माई उन्हनि खां पुछो ॿियो ख़बर केरु आयो अॻे उठ ते जेको जवान सवार आयो केरु आहे मुंहिंजे हबीब जे ग़ुलामनि ॿुधायो माई साहिबा जेको अॻे उठ ते जवान सवार आहे सो रहमतुल लिल आलमीन आहे ॿिन्ही जहाननि जो सरदार आहे असांजे महबूब जी अॼु अव्हां जे शहर में दावत आहे मीलाद आहे मदीने जो साईं इन मीलाद में हीअं तशरीफ़ फरमा थींदो आहे जॾहिं माई जी नज़र पई साईं जे चेहरे सूरत सागर जाम जी ॾिठी जन है कार सुख थी सुचूं की न की भेरी असाण भतार उघड़ियूं घड़निया धार काहे पयूं कुनन में सूरत सौहर जाम जी जे ॾिसो सभोई सुख थी सुमो की न की वर पासो ॾई जे महबूब खे ॾिसो त पोइ अव्हां असांखे ख़बर पए दुआ कयो चल ख्वाब में ॾिसो प्यारा मुसलमान भाइरो
माई साहबा अॻिते वधी वई अल्लाह जे महबूब खे वञी अर्ज़ कई सुणा हाणे अॻ में मुंहिंजे घर हलो दुआ घुरो मुंहिंजे घर जे साम्हूं न मुस्लमान जो घर आहे जिते अव्हां जो मीलाद आहे साईं माई जे घर हली आहे ख्वाब में गंद जनी जे गोद में पाबोड़ा पोशाक उन्हनि जी ओताक राजा रिझी आयो माई खे कलमो पढ़ायूं सुबुह जो उथे माई त घर वारो बि पढ़े पियो कि तोखे कलमो कई सेखारियो जंहिंजी रात तोखे सेखारियो सुभान अल्लाह नारे तकबीर अल्लाह नारे रिसालत सरकार की आमद जरा जोर से बोलो सब चिल्ला कर बोलो नारे रिसालत प्यारा मुसलमान भाइरो मुर्स पियो चवे त जी रात तोखे ख्वाब में कलमो पढ़ायो सो मूंखे बि पढ़ाए वियो आहे अॼु सुक मितरां दी वधेरी क्यों दिलड़ी उदास घनेरी लूलू दे विच शौक चंगेरी अज नैना ने लाया क्यों झड़िया सुभान अल्लाह इस प्यारी सूरत नू मैं की आखा जान आखाया जाने आख सच आखा ते रब दी शान आखा जिस शान तो सब शाना बनिया मुख चन बदर लासानी मथे चमके लाट नूरानी काली जुल्फ ते अख मस्तानी मखमूर अखी हिम्मत भरिया सुभान अल्लाह असांजी मेमन बरादर खुश नसीब आहे जन मीलाद भी कयो आहे अल्लाह जे क़ुरान शरीफ़ जी ख़ुशीअ में भी ही जलसो कयो आहे इन्हनि खे लख लख मुबारकूं हुजनि ऐं लख लख मुबारकूं हाफ़िज़ जे माइटनि खे दोस्तो पंहिंजा बच्चा हाफ़िज़ बनायो क़ुरान पढ़ायो अॼु अव्हां खे माण्हू पिया मुबारकूं ॾियनि पर दोस्तो क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह पाक अव्हां खे पाण पंहिंजे कुदरत वारे हथनि सां पगूं पाराईंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह पगूं पाराईंदो ताज मथनि ते रख मलाइक चवंदा अलासी इहे केरु आहिनि या कंहिंजा माउ पीउ न अल्लाह पाक फरमाईंदो हे हिकिड़े शागिर्द जे मुंहिंजो क़ुरान पूरो कयो उनजा माइटनि हिननि खे दुनिया वारनि त मुबारक ॾिनियूं मुंहिंजी मुबारक रहियल ई सो मां अॼु थो ॾियां हिकिड़ो हाफ़िज़ क़ुरान 7 पीढ़ियुनि जी सिफारिश कंदो प्यारा मुस्लमान भाइरो हज़रत मौला अली साईं खां पुछूं साईं क़ुरान जो को मिसाल ॾियो असांखे फ़ाइदो सम्झायो साईं फरमायो क़ुरान ईअं आहे जीअं पाणी साईं मतिलबु साईं फरमायो जीअं पाणी कपिड़ो गंदी जिस्म धोईंदो आहे ईअं क़ुरान इंसान जे अंदरि हिसे रूह खे धोईंदो आहे सुभान अल्लाह साईं वरी को ॿियो मिसाल मौला अली साईं फरमायो क़ुरान ईअं आहे जीअं पाणी साईं मतिलबु फरमायूं पाणी गैर आबाद ज़मीनूं आबाद कंदो आहे ऐं क़ुरान गैर आबाद दिलियूं आबाद ही प्रोग्राम मग़रिब तां इशा जो हुयो पर पोइ लेट थी वियो असां बि कलाक खनि इंतज़ारु कयो हाणे अलहमदुलिल्लाह साईं बरसाती बि आया अॻिते प्रोग्राम हलाईंदा थोरी देरि उनखां पोइ लंगर न्याज़ थींदो अल्लाह साईं मुंहिंजी अव्हां जी हाज़िरी क़बूल फरमाए
ऐं दुआ करे थो वञा अल्लाह से अवां खे अवां जा ॻोठ राज अवां जूं बनियूं ॿारहां फसल बच्चा ॿार सभु ख़ुदा आबाद ऐं शाद रखे व आख़िरो दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।